बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। भैया असांजी गुज़ारिश इहा आहे, असांजे सोट जो ट्रैक्टर जेकी आहे टी रात ही गवर्नमेंट जी हॉस्पिटल आहे उतां तक़रीबन 10:30 बजे जेकी आहे पुलिस मोबाइल जी उन में कुछ पुलिस यूनिफॉर्म हुई, कुछ उन वटि वेपन हुआ। असांजे सोट जे ट्रैक्टर ड्राइवर खे लाहे उन मोबाइल में विझी वो ट्रैक्टर जेकी आहे ब माण्हू जेकी आहे पुलिस जी यूनिफॉर्म में जेकी आहे उहे ट्रैक्टर काया ऐं उन ड्राइवर खे ऐं उन सां गॾु हिकिड़ो छोकिरो उनखे खणी सुल्तान बादशाह ते उनखे लाहे जेकी आहे त तव्हां फलाणी जाइ ते सुभाणे अचो बबलो जेकी आहे ट्रैक्टर असां जेकी आहे उते पकिड़े था वञूं। भॼन हीअ त अंधे नंगरी चरबट राजा वारो सिस्टम हले थो। कोर्ट जी त असांजो हिन महिल जेकी आहे कश्मीर कंद कोर्ट थी वियो आहे, डेरा बुगटी थी वियो आहे। इंतज़ामिया नाले का शइ कोन्हे। असां गुज़ारिश कयूं था SSP खैरपुर हसन सरदार न्याज़ी खां ऐं DIG सखर चाचड़ साहब खां, IG सिंध ग़ुलाम नबी मेमन साहब खां, ख़ुदारा कोर्ट जी वारनि ते तव्हां थोरो रहम ऐं करम कयो। कोर्ट जी ॾाढा हालात ख़राब थी विया आहिनि। हिते हर माण्हू खे हिट कयो वञे थो। का अहिड़ो ॾींहुं न आहे जंहिंमें जेकी आहे कोर्ट जी में को परमन हुजे, किथे को माशाल्लाह मोटरसाइकिल फ्री थी वञे, किथे के मोबाइल खसी थी वञे। को बि माण्हू असांजो कोर्ट जी जो हिन महिल महफ़ूज़ न आहे। ख़ुदारा असां एजेंसियुनि खे इहा गुज़ारिश कयूं था त ही पुलिस मोबाइल, पुलिस यूनिफॉर्म उन में अची करे ट्रैक्टर जेकी आहे 10:30 को एॾो टाइम कोन्हे। असां हिकिड़ा शरीफ़ शहरी ऐं पंहिंजो हिकिड़ो वाइट कॉलर जेकी आहे इज़त भरी ज़िंदगी गुज़ारणु चाहियूं था। असां SSP खां इहो ई मुतालबो कयूं था ऐं DIG सखर ऐं IG सिंध खां। ख़ुदारा हिन ते जेकी आहे तव्हां नज़रसानी करे असांखे एतिरो मजबूर न कयो वञे। सुभाणे असां SSP ऑफिस जेकी आॾो जेकी आहे पूरी गोपांग कम्यूनिटी जेकी आहे वठी करे असां उते धरणो हलंदासूं। असां इहा गुज़ारिश आहे त असांजो ट्रैक्टर जेकी आहे बरामद कयो वञे। इसलिए आए असां गंबट मां गाड़ी खाली कयूं अचूं पिया। फोर्ड ट्रैक्टर 83 मॉडल असां होॾां वापसी अचूं पिया गंबट मां खाली करे। कोडजी खां पुलिस कोडजी वारी बीठी आहे पंप ते, उतां बि क्रॉस करे आया। उन खां बाद में पोयां पुलिस मोबाइल क्रॉस थी आहे। नई गाड़ी आहे नए मॉडल में, उहा मोबाइल क्रॉस थी हिते थादलारे खां बीही करे असांखे इशारा करे बीहारींदो आहे साइड कयो। असां जंहिं महिल लथासीं हुनजो त इहा आहे त गाॾीअ ते केस आहिनि, गाॾी मां हेॾे लही चो। जंहिं महिल असां लथासीं चई ट्रैक्टर थाणे ते काए हलंदासीं। मां चयो ट्रैक्टर मां पाण काए थो हलां, मां ड्राइवर आहियां। हुनजो ट्रैक्टर असांजे सिपाही काए ईंदो। असां ॿिन्ही असां ड्राइवर खे ऐं मुंहिंजे मज़ूर खे विहारे मोबाइल में अंदरि विहारे असांजे मथां कपिड़ो मुंहं ते ॾेई उहा गाॾी उन महिल ई छिकियूं हलिया विया। 4 माण्हू असां सां हलिया, 2 माण्हू पोइते हुया। पुलिस मोबाइल में 6 माण्हू हुया पहिरियां। उहे 4 माण्हू असांखे हितां खणी वई बादशाह सुल्तान ते, उते पहाड़ी में राति जो फिटी करे उहा मोबाइल उतां वापसि आई आहे। हिते आया आहियूं असां सुबुह जो 3 बजे। मालिकनि खे उथारे असां SP वटि विया आहियूं त उहो बि चवनि पिया त मोबाइल इहा आहे कान। पर उहा मोबाइल साॻई असां मीडिया में हेॾे होॾे ॾिठोसीं त उहा मोबाइल आहे, पुलिस जी मोबाइल आहे। हथियार बि उन्हनि खे सरकारी आहिनि, मोबाइल बि सरकारी आहे पुलिस में। उहो असांखे हिन महिल ताईं अञा गाॾी न मिलियो आहे, न SHO असांखे का वर्दी ॾिनी आहे। मोबाइल में अंदर जेके एहलकार वेठल हुया छा उहे पुलिस ड्रेस सां हुया या सिविल ड्रेस सां न हुया, उहे सिविल ड्रेस सां हुया। उन्हनि खे हथियार सरकारी हुया, कारनि कपिड़नि सां हुया उहे। बाक़ी जेको अॻियां वेठो आहे ड्राइवर खे कारा कपिड़ा, हुनखे आसमानी कलर जा वेठा, उहो चइबो मां SHO आहे। बाक़ी जे गाॾी अची बबुरले थाणे तां सुबुह काए वञिजो। असां इहो मुतालबो आहे त DSP खे SP खे चओ त असांजी गाॾी वापसि कराए ॾे। असांखां फुर पुलिस ई करे वियो आहे। ॿियो न धाड़ियल आहिनि, न धाड़ियल आहिनि, न आहिनि त कंहिं थाणे ते बीठल आहे भई असांखे SHO या SP ॿुधाए त असां उनजो अॻुवां पाण थी कंदासीं, हर शइ कंदासीं। केस आहे गाॾीअ ते उनखे असां पाण करे सघंदासीं। असांखे SHO या SP असांखे ॿुधाए त कहिड़े थाणे ते गाॾी काए आहे। राति जो तक़रीबन 10:30 जो टाइम हुयो। असांखे देवर जी हिते सुबुह जो पुॻो न, असांखे हक़ीक़त कई। असां थाणे ते वियासीं, थाणे वारे खे इतला कयोसीं। थाणे वारे खे चयो भाई मोबाइल असां तव्हां कया पुलिस वारा। पोइ थाणे वारो SHO ख़ुदि पाण गॾु हलियो। उते असां वियासीं आदम सुल्तान ते, उते चौकी ते वियासीं, उते जांच पड़ताल कयोसीं। उन्हनि चयो बाबा वाकई 11 बजे हिते मोबाइल आई, 11 बजे 10-15 मिंट अॻे वई, वरी उन खां पोइ वापसि थई पर ज़ूकट कई हली वई। पंप ते पुछा कईसीं, चौकी वारो उते जानी बुरा हुयो, उन खां पुछा कयोसीं, उन बि जांच कई। वाकई असां हर थाणे ते विया आहियूं, किथे बि असांखे ॾस पतो न आहे। SHO CCTV कैमरा ॿिया 3 गॾु आहे, अॼु मिले थो, सुबुह मिले थो, अञा बि का बि असांखे नथी मिले का शइ। उन खां पोइ असां SP साहिब मुतालबो कयूं था
त महिरबानी करे असांखे पंहिंजी शइ मिली वञे किथे बि आहे। अगरि न ॾींदो असां पंहिंजी क़ौम गोपांग बिरादर टोटल वठी असां SP जे अॻियां धरणो हणंदासीं। असां मज़दूर आहियूं, असां मज़दूरी कंदा आहियूं, पंहिंजो कारोबार था कयूं, बेगुनाह असां खसी विया। भलाई महिरबानी करे SP साहिब खे असां मुतालबो कयूं था असांखे पंहिंजी शइ ॾिनी वञे। असां चवणु चाहियूं था त गंबट मां ट्रैक्टर फीड 83 मॉडल टाली समायत माना लोड हुयसि ख़ाली करे वापसी आयो आहे हिते कोट बंगले में पुलिस ऐं SHO तालके जी पुलिस जी मोबाइल बि बीठी। मुंहिंजो ड्राइवर आहे जेको आहे सो माना हिते 6 माण्हू हुया, 2 माना जेको आहे सो हिनखे जेको आहे सो रेकमाल करे मोबाइल पुलिस में अंदरि डाले में हिनखे कपिड़ो ॾिनऊं ऐं जेको महिरबानी करे